सजावल में टाउन कमेटी जे मुलाज़मन पारां पगारूं न मिलण खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सजावल टाउन कमेटी जे डेली वेजिस ते कम कंदड़ मुलाज़मन गुल मोहम्मद भान, पारस, सुमेरा मसीह ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रहियल पगारूं न मिलण खिलाफ़ टाउन कमेटी सजावल जी ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त एडमिनिस्ट्रेटर ऐं टाउन ऑफिसर जी लापरवाही ऐं अदम दिलचस्पी करे पगारूं नथियूं ॾिनियूं वञनि, जंहिं करे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि चयो त पगारूं न मिलियूं त शहर में सफ़ाई जो कम बंदि करे कम छॾ हड़ताल कई वेंदी। असांजो सिर्फ़ु इहो ई एहतिजाज आहे, इहो ई हक़ आहे त असांखे पगार ॾिनो वञे। असां नंढा बच्चा मिस्किन माण्हू असीं हाणे दुकान ते आहियूं, तव्हां राशन वारो असांजे दुकान ते चढ़णु कोन थो छॾे। हर दुकान असांजे लाइ दौड़ाए छॾिया। असीं मिस्किन माण्हू असीं केॾा वञूं। पगार कोन था ॾियनि, अॻ में बि असांजियूं खाइजी वयूं आहिनि। हाणे जेको नया आया आहिनि उहो बि असांखे 8 तारीख़ जो आसिरो ॾिनो, वरी हाणे चईं था असीं कोन था ॾियूं, चईं था ॾींदा ई कोन। अॼु असां हड़ताल कई आहे, पोइ असांजो मसइलो हल करनि ते असीं बाबा कम ते चढ़ी वेंदासीं, छा असीं कंदा। मुलाज़मन सिंध जे वॾे वज़ीर ऐं डीसी सजावल खां घुर कई त डेली वेजिस ते कम कंदड़ मुलाज़मन खे पगारूं जारी करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।